ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि हिकु हिकु 79 जा। 78 जी मुरली पूरी थी, हाणे 79 खां शुरू थो थिए। नए वर्ष जे लाइ बाप द्वारा करायो हुयो दृढ़ संकल्प। नए वर्ष जे समय बाबा असां दृढ़ संकल्प था कराइनि। दृढ़ संकल्प हिकु अहिड़ी चीज़ आहे, हिकु अहिड़ो असांखे दृढ़ संकल्प सां असां न स्वयं खे ॾाढो जल्दी संपन्न संपूर्ण ठाहे सघंदा आहियूं। त दृढ़ संकल्प जी चाबी खे स्वयं खे परिवर्तन करण लाइ यूज़ करो। बाप दादा चवनि था, विजय रतन ब्रह्मण कुलभूषण ॿारनि जे प्रति बाप दादा चवनि था, अॼु सर्व ॿारनि खे बाप दादा नई उमंगुनि, नए दृढ़ संकल्प, नई दुनिया के समीप लाइण जे सुहावने संकल्प खे ॿुधाईंदे हुए अति हर्षित था थियनि। विजयी रतन ब्रह्मण कुलभूषण ॿारनि जे प्रति बाप दादा चवनि था, अॼु सर्व ॿारनि खे बाप दादा नई उमंग, नए दृढ़ संकल्प, नई दुनिया के समीप लाइण जे सुहावने संकल्पनि खे ॿुधाईंदे हुए अति हर्षित था थियनि। बाबा असांखे छा ॿुधाईंदे हुए अति हर्षित था थियनि? नई उमंगूं, नया दृढ़ संकल्प, नई दुनिया के समीप लाइण जो संकल्प बाबा ॿुधाइनि था, उहो ॿुधाईंदे हुए बाबा खे ॾाढी ख़ुशी थी थिए। हर हिकु ॿार जे अंदरि विशेष उमंग आहे स्वयं खे संपन्न ठाहे करे विश्व जो कल्याण करण जो। हर हिकु ॿार जे अंदरि विशेष उमंग आहे स्वयं के संपन्न ठाहे करे विश्व जो कल्याण करण जो। ये उमंग हर हिक जे अंदरि आहे। अॼु पंहिंजे अंदरि रही हुई कमज़ोरियुनि खे सदाकाल जे लाइ विदाई ॾियण जी दृढ़ संकल्प थी। बाबा चवनि था, कहिड़ो उमंग आहे असांखे ॿारनि में? स्वयं खे संपन्न ठाहे करे विश्व जो कल्याण करण जे लाइ उमंग। अॼु पंहिंजे अंदरि इहे ई रहियल हुई कमज़ोरियुनि खे सदाकाल जे लाइ विदाई ॾियण जे दृढ़ संकल्प ते बाप दादा बि बधाई ॾींदा आहिनि। असांजे अंदरि जो रही हुई कमज़ोरियुनि खे सदाकाल जे लाइ विदाई ॾियण जे लाइ जो असां दृढ़ संकल्प कंदा आहियूं न, उन ते बाप दादा असांखे बधाई ॾींदा आहिनि। त असांखे छा करिणो आहे? दृढ़ संकल्प करिणो आहे स्व जी सर्व कमज़ोरियुनि खे सदाकाल जे लाइ मिटाइण जे लाइ, विदाई ॾियण जे लाइ। हिन विदाई जी वधाई खे हर रोज़ु अमृत वेले स्मृति जे द्वारा समृद्धि ठाहिणी आहे। है न, हिकु बार असां कंहिंसां बाबा सां प्रॉमिस कई न, सम्झो असां हिकु बार कुझु चईंदा आहियूं न, डॉक्टर असांखे चईंदो अॼु खां ईअं न कजो, त उहा चीज़ असां बार बार यादि कंदा आहियूं न कि मूंखे इहे न खाइणो आहे, न खाइणो आहे, न खाइणो आहे। पोइ धीरे धीरे हुनजो टेस्ट भुलिजी वेंदा आहियूं, उहा चीज़ भुलिजी वेंदा आहियूं। पोइ उहा कोई ऑफर करे त बि असांखे इच्छा न थींदी। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि असां में जो कमी कमज़ोरी हूंदी आहे न, उनखे अगरि असां हाणे असांखे बाप दादा चई अॼु खां इहे न कजो, त सभु ॿार चईंदा आहिनि हा बाबा न कंदासीं, हथ बि उठाईंदा आहिनि। त हिन जो मतिलबु इहो हुन समय उहा चीज़ ख़तमु न थी आहे असां मां। सम्झो बाबा चवनि था क्रोध न करो, असां बाबा सां प्रॉमिस था करूं, हा बाबा मां अॼु खां क्रोध न कंदमि, त कई ॿार सम्झंदा आहिनि बसि मां प्रॉमिस कयो ख़तमु थी वियो, ऐं वरी क्रोध आयो त सोचंदा आहिनि अरे मूंखां त नथो थिए।
लेकिन अगरि कोई माण्हू काथे तीर्थनि ते वञी करे कुझु छॾे बि ईंदो आहे, लसन प्याज या कोई अहिड़ी चीज़ बि अगरि छॾे अचे त हुते उनखे छा इच्छा ई ख़तमु थोरी थी वेंदी आहे, टेस्ट थोरी भुलिजी वेंदो आहे। पोइ जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदो आहे उहो माण्हू त उनखे बार बार ख़ुदि खे यादि ॾियाराइणो पवंदो न मां तीर्थ ते इहे छॾे आयो, मां अॼु खां न खाईंदमि। उहो जॾहिं हिन दुनिया में ईंदो त माण्हू त उनखे उन ई नज़र सां ॾिसंदा न, इहे खाईंदो हुयो, खाईंदो आहे त ऑफर कंदो त सभिनि खे ॿुधाइणो पवंदो न मां होॾे वियमि न, छॾे आयमि। पोइ कई माण्हू चईंदसि बि छॾे आए, कीअं छॾे आए, घर गृहस्थी में त खाईंदो कीअं थींदो। कई उनखे मुश्किलात बि सामनो करिणो पवंदो आहिनि, लेकिन उहा तीर्थनि ते छॾे आयो त माण्हू चवंदो न हाणे मां छॾे आयुमि। पोइ धीरे धीरे माण्हुनि खे बि आदत पइजी वेंदी आहे, उनखे बि आदत पइजी वेंदी आहे त उहो भुलिजी वेंदो आहे। ईअं ई असां बि हिकु बार बाबा सां कोई दृढ़ संकल्प कंदा आहियूं न कि मूंखे इहे न कंदमि, मां अॼु खां बाबा मां इहे न कंदमि, इहे फालतू न सोचंदमि, नेगेटिव न सोचंदमि, बुरी फालतू ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदमि, हिन विकार बुरायूं जो बि असां में कमी कमज़ोरी आहे उनखे असां छॾी, मतिलबु छॾी। लेकिन असांखे बार बार बाबा चवनि था अमृत वेले स्मृति में लायो कि मूंखे अॼु खां कोई बि विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न करिणो आहे। ऐं स्पेशली जो तव्हांजे अंदरि जो बि कमी कमज़ोरी आहे, जो बि अहिड़ी वेड़ी कोई ॻाल्हि आहे, हुन जे लाइ त असांखे स्पेशली यादि रखिणो आहे। त बाबा चवनि था जीअं स्थूल में बि असां कोई चीज़ खाइण जी कुझु छॾंदा आहियूं त असांखे हिकु बार में ई असां भुलिजी न वेंदा आहियूं, लेकिन असांखे यादि रखिणो पवंदो आहे कि मूंखे डॉक्टर खंडु मना कई अथई, मूंखे डॉक्टर खटाई मना कई अथई, मूंखे डॉक्टर थधियूं चीजूं खाइण लाइ मना कई अथई, थोड़ी बि खाए न त उहो मुंहिंजे लाइ ज़हर आहे। त कीअं माण्हू परहेज़ करे बार बार यादि रखी छॾे ॾींदो आहे न, ईअं ई असांखे बि बार बार इहे स्मृति में लाइणो आहे, स्पेशली अमृत वेले, कि मां सर्व कमज़ोरियुनि खे सदाकाल जे लाइ विदाई ॾेई छॾी आहे। रावण जी सभु प्रॉपर्टी खे मां विदाई ॾेई छॾी आहे। त बाप दादा बधाई बि ॾींदा। हिन विदाई जी बधाई हर रोज़ु अमृत वेले स्मृति में लाइण सां समृद्धि मिलंदी आहे। हिन वर्ष स्वयं जे समृद्धि स्वरूप सां गॾु गॾु सेवा में बि समृद्धि स्वरूप लाइणो आहे। जीअं विनाशकारी ग्रुप ॾाढो तीव्र गति सां पंहिंजे कार्य खे अॻियां वधाए थो न, हाणे ॾिसो था न कीअं विनाश ॿाहिरि त तयारी थी वई आहे, विदेश में त लड़ाई शुरू थी वई आहे, उन्हनि जी त लड़ाई कंहिंजे न कंहिंजे विच में बॉम्ब्स वग़ैरह हलंदो ई रहंदो आहे। पहिरियों रशिया ऐं यूक्रेन, पोइ इज़राइल ईरान, हमास बि, हाणे ॾिसो धीरे धीरे इहे चिंगारी वधंदे कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। त बाबा चवनि था जीअं विनाशकारी ग्रुप ॾाढो तीव्र गति सां पंहिंजे कार्य खे अॻियां वधाए थो न, ॾाढो रिफाइंड सेकेंड में शारीरिक बंधन सां मुक्त थियण, अर्थात शारीरिक दुख सां सहज मुक्त थियण, अनेक आत्माउनि खे बचाइण जो सहज साधन ठाहिनि था। अॼुकल्ह अहिड़ा बि बॉम्ब्स अची विया आहिनि कि माण्हू वेठे काथे वेठो आहे कंहिं देश में, ऐं काथे ॿिए देश में उहो माण्हू काथे कहिड़ी जॻह वेठो आहे उनखे उते ई निशाने ते मारे छॾंदा आहिनि। त बाबा चवनि था उहो ॾिसो, ऐं अहिड़ी चीजूं ठाहिनि था कि सेकेंड में आत्मा शरीर जे दुख जे बंधन सां सहज मुक्त थी वञे, सहज ई मुक्त थी वञे, न त हुनखे तड़पणो पवंदो न, भई पहिरियों त बॉम्ब्स हूंदा हुया, भई ठीकु आहे कयो,
त ईअं आग वाग लॻी वई त माण्हुनि खे थोरो आत्मा शरीर खां निकिरी थोरी बची वेंदो आहे, हुनजो शरीर त हुनखे तड़प थींदी आहे। अॼुकल्ह त अहिड़ा रिफाइन बॉम्ब्स ठाहींदा आहिनि कि हिकु सेकेंड में आत्मा शरीर जे दुख जे बंधन सां सहज ई मुक्त थी वञे। बाबा चवनि था हिकु न लेकिन अनेक के आधार सां साइंस जी अथॉरिटी सां इहे स्थापना जे कार्य में निमित ठहियल उहे मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी ग्रुप आत्माउनि खे जन्म जन्मांतर जे लाइ माया जे बंधन सां माया द्वारा प्राप्त उहे अनेक प्रकार जे दुखनि सां हिकु सेकेंड में मुक्त करण व सदाकाल जे लाइ सुख शांति जो वरदान ॾियणु। बाबा चवनि था जीअं स्थापना जी ईअं ई जीअं उहा रिफाइन ठाहिनि था न भई हिकु सेकेंड में असां पूरे देश खे ई ख़तमु करे छॾियो, अहिड़ा बॉम्ब्स ठाहिनि था। त ईअं ई असां में बि एतिरी शक्ति आई आहे कि असां मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी अर्थात मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी ग्रुप आत्माउनि खे जन्म जन्मांतर जे लाइ माया जे बंधननि सां माया द्वारा प्राप्त हुए अनेक प्रकार जे दुखनि सां हिकु सेकेंड में मुक्त करण व सदाकाल जे लाइ सुख शांति जो वरदान ॾियणु। हिकु सेकेंड में उन्हनि खे मुक्त करे छॾियो, ॿियो सदाकाल जे लाइ सुख शांति जो वरदान ॾेई छॾियो। हर हिकु आत्मा खे ठिकाने लॻाइण लाइ तयारु आहियो, मथे ठिकाने लॻाइण असां में एतिरी शक्ति आई आहे कि सभिनी आत्माउनि खे असां हिकु सेकेंड में हुननि जे माया जे बंधननि सां मुक्त करे छॾियूं, सर्व दुखनि सां मुक्त करे छॾियूं, सेकेंड में मुक्ति करण व सदाकाल जे लाइ सुख शांति जो वरदान ॾेई सघूं ऐं पंहिंजे ठिकाने परम धाम में वठी वञी सघूं। जॾहिं असां कंहिंखे अगरि तव्हां कोर्स कराईंदा आहियो, योग कराईंदा आहियो, त हुन समय असां छा कंदा आहियूं? उन समय जॾहिं असांजी पावरफुल स्थिति हूंदी तॾहिं त हुन आत्मा खे बि असां पंहिंजी हिन दुनिया जे दुख परेशानियुनि सां मुक्त हुन आत्मा खे परम धाम में वठी हलंदा आहियूं न। जॾहिं कमेंट्री कंदा आहियूं, योग सेखारींदा आहियूं, त हर हिकु कीअं चईंदा आहिनि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झो, मां देह खां न्यारी भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, हाणे मां सूर्य चांद तारनि खां पार थी वञा, फ़रिश्तनि जी दुनिया खां पार थी वञा, ओ निराकारी दुनिया। त उन समय हिकु सेकेंड बि अगरि तव्हां कंहिं आत्मा खे परम धाम में टिकाए छॾियो त इहे जीअं असां हुन आत्मा खे ठिकाने ते लॻाए छॾियो, पोइ उहा आत्मा जेतिरो ख़ुदि बि अभ्यास कंदी असां बि उनखे सकाश ॾींदासीं, मदद ॾींदासीं न, त उहा आत्मा पंहिंजे घर ठिकाने ते पहुची वेंदी, दुखनि सां दूर थींदी वेंदी। पर जॾहिं असां हिकु सेकेंड जॾहिं कोई असांजे साम्हूं ईंदो न, कोई बि तव्हांजे संबंध संपर्क में अचे, कोई ॾाढो दुख परेशानी में आहे, ॾाढा ई मतिलबु व्यर्थ ॻाल्हियुनि में फसियलु आहे, उहो तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए, तव्हां ईअं अंदरि ई अंदरि अभ्यास करो, हीअ आत्मा बि परम धाम में शांति धाम में वेठी आहे। जॾहिं असांजी पावरफुल स्थिति हूंदी न, तॾहिं असां साम्हूं वारे खे बि मथे ठिकाने ते पहुचाए सघंदा आहियूं। इहा आत्मा बि सतयुग जा सुख थी ॾिसे, ईअं असां उन्हनि खे अनुभव करायूं, उहो पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधाइनि, असां उन आत्मा खे उन दृष्टि सां ॾिसूं जीअं आत्मा इहे सतयुग में केॾी सुखी वेठी आहे, परम धाम में केॾी शांत वेठी आहे। त इहे जीअं असां उन्हनि खे हिकु सेकेंड में ठिकाने में था लॻायूं, अंत में त थींदो ई, लेकिन हाणे बि असांखे कोई पंहिंजो दुख थो ॿुधाए न, कोई ॾाढो मुसीबत में आहे, कोई ॾाढो बीमार आहे,
स्पेशली जॾहिं आत्मा ॾाढी शरीर बीमार हुजे न, उन समय माण्हू दुखी परेशान थींदा आहियूं। असां चऊं हीअ आत्मा परमधाम में ॾाढी शांती में वेठी आहे, स्वर्ग में ॾाढी सुखी में वेठी आहे। हीअ आत्मा जा बाबा खे चयो, बाबा हीअ आत्मा कि अगरि हिन शरीर में रहणो आहे त हिन जो शरीर ठीक तो थींदो वञे। अगरि हिन शरीर में कोई कमु न आहे हाणे त हिनखे जल्दी नयो शरीर मिली वञे। त ईअं करे आहे न, हिन आत्मा खे बि मदद मिलंदी आहे ऐं माण्हुनि खे बि मदद मिलंदी आहे। विनाशकारी ग्रुप हाणे बि एवर रेडी आहे। विनाश करण वारा हाणे बि एवर रेडी आहे। ये त लड़ाई थींदी आहे हाणे बि। ॾिसो दुनिया में वर्ल्ड वॉर 3 जी जेकी स्थिति आहे न, उहा आहे, अञा प्रेजेंट में बि आहे हिन दुनिया में। छो जी ईरान इज़राइल जो लड़नि था त कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे, लेकिन ये बार बार रुके छो थी? छो जी असां एवर रेडी न आहियूं। बाबा ये 79 में चयो, 79 में बि विनाश करण लाइ माण्हू तयार हुया, है न। ऐं भारतवासियुनि खे त बि तरस पईंदो, लेकिन फॉरेनर्स खे त बिल्कुलु बि न रहंदो आहे कि ॿिनि जे बीच में लड़ाई हूंदी आहे त पूरे देश खे ई ख़तमु करे छॾींदा आहिनि हिकु माण्हू जे लाइ। त बाबा चवनि था सिर्फ़ु ऑर्डर जी देरी आहे। जीअं ई स्थापना निमित्त ठहियलु उहो ग्रुप एवर रेडी आहे। छो जी स्थापना जो कार्य संपन्न थियण अर्थात विनाशकारियुनि खे ऑर्डर मिलणु। जी समय समीप अर्थात पूरो थियण ते सुई ईंदी आहे ऐं घंटे स्वतः ई वॼंदा आहिनि। जीअं समय समीप अर्थात पूरो थियण ते हूंदो आहे न, त सुई फलानी समय ते अची वेंदी आहे ऐं घंटा स्वतः ई वॼंदो आहे न। भई 12 वॼिया त घंटो वॼंदो आहे। कंहिं घड़ी में ईअं सिस्टम हूंदो आहे। ये बेहद जी घड़ी में स्थापना जी संपन्नता अर्थात समय ते सुई जो अचणु ऐं विनाश जो घंटो वॼणु। जे समय पूरी स्थापना थी वेंदी, उन समय ते सुई जो अचणु थी वेंदो ऐं विनाश जा घंटा वॼंदा। त बाबा चवनि था ॾिसो ईअं असांजी बेहद जी घड़ी में स्थापना जी संपन्नता अर्थात समय ते सुई जो अचणु ऐं विनाश जा घंटा वॼणु। त ॿुधायो संपन्नता में एवर रेडी आहियो? त ॿुधायो संपन्नता में एवर रेडी आहियो? अॼु ॿारनि अमृत वेले में नए वर्ष में नए उमंग ॿुधदे ॿारनि जा नए वर्ष में नया उमंग ॿुधदे बाप दादा जी बि हिकु नई टॉपिक ते रूह रियान थी। ये 1 तारीख़ जी मुरली आहे न 79 जी। त नए वर्ष में ॿार ख़ुदि सां प्रॉमिस कंदा आहिनि, नया संकल्प कंदा आहिनि न। त ईअं हिते बि ॿार नया संकल्प कया। बाप दादा जी बि हिकु नई टॉपिक निकिती ॿारनि जा संकल्प ॿुधदे पोइ बाबा रोह रियान थी। ब्रह्मा बाबा चई मुक्ति जो गेट कॾहिं खोलणो आहे? जेसि ताईं मुक्ति जो गेट ब्रह्मा न खोलंदो तेसि ताईं अन्य आत्मायूं बि मुक्ति में वञी न सघंदियूं। जेसि ताईं मुक्ति जो गेट ब्रह्मा बाबा न खोलंदा न, तेसि ताईं अन्य आत्मायूं बि मुक्ति में न वञी सघंदियूं आहिनि। ब्रह्मा बाबा चई हाणे चाबी लॻायां? त शिव बाबा चई उद्घाटन अकेलो करिणो आहे या ॿारनि सां गॾु करिणो?
बाबा चई उद्घाटन अकेलो करिणो आहे या ॿारनि सां गॾु करिणो आहे। ब्रह्मा बाबा चई सौतेला व मातेला ॿारनि जे दुख जे आलाप तड़पण जा आलाप ॿुधंदे ॿुधंदे हाणे रहम थो अचे न, त ईअं ई असांखे बि ईंदो आहे रहम। त बाबा चई ब्रह्मा बाबा चई कि सौतेला व मातेला मतिलबु जेकर हिकु त बाबा जी मत ते हलण वारा ऐं ॿिए हिकु दुनिया जो मत ते हलण वारा न आहिनि। सौतेला व मातेला ॿारनि जा दुख जा आलाप तड़पण जा आलाप ॿुधंदे ॿुधंदे हाणे ब्रह्मा बाबा चई मूंखे त रहम थो अचे। बाबा चई ॿारनि में बि सर्वश्रेष्ठ विजयी रतन जो साथ साथ भिन्न भिन्न संबंध ऐं स्वरूप सां ब्रह्मा जी आत्मा जा साथी ठहिण वारा आहिनि। अहिड़ा साथी विजयी रत्ननि जी माला तयारु आहे। त शिव बाबा चवनि था अच्छा तव्हां सां गॾु जो भिन्न भिन्न संबंध ऐं स्वरूप में ब्रह्मा जी आत्मा जा साथी ठहिण वारा स्वर्ग में भई हिकु ब्रह्मा बाबा त वञी करे श्री कृष्ण प्रिंस ठाहींदो, लेकिन प्रिंस जा संबंधी बि त हूंदा, फ्रेंड्स बि त हूंदा न। त बाबा चवनि था तव्हांजी भिन्न भिन्न संबंध व स्वरूप सां ब्रह्मा जी आत्मा जा साथी ठहिण वारा अहिड़ा साथी विजयी रतन तयारु आहिनि, उन्हनि जी माला तयारु आहे। जंहिंजो आदि सां इहे संकल्प आहे कि साथ जींदासीं साथ मरंदासीं, कहिड़े बि भिन्न रूप व संबंध में साथ रहंदासीं, उन्हनि सां ई कियो उहो वाइदे जे प्रमाण साथियुनि जे बिना चाबी कीअं लॻाईंदा। बाबा ब्रह्मा शिव बाबा ब्रह्मा बाबा खे चवनि था कि जंहिंजो आदि सां इहो ई संकल्प आहे। शुरू में ब्रह्मा बाबा सां गॾु केॾी आत्मायूं निकितियूं, त सभिनि जो सुठियूं आत्मायूं हुयूं, उन्हनि सभिनि त चयो न बाबा असां तव्हां सां ई जींदासीं, मतिलबु शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा सां कि तव्हां सां ई जींदासीं तव्हां सां ई मरंदासीं, कंहिं बि भिन्न रूप व संबंध में तव्हां सां ई रहंदासीं। और सत्युग में त शिव बाबा न हूंदा त ब्रह्मा बाबा ई हूंदा। त उन्हनि जे किए हुए वाइदे जे प्रमाण साथियुनि जे बिना चाबी कीअं लॻाईंदा तव्हां, शिव बाबा ब्रह्मा बाबा खे चवनि पिया। त ब्रह्मा बाबा खे त हाणे चाबी आहे, ब्रह्मा बाबा त ऐं उन्हनि खे अथॉरिटी बि आहे, उन्हनि खे लॻाइणी आहे त लॻाइण में त लॻाए सघंदा आहिनि। लेकिन शिव बाबा उन्हनि खे चई कि ॿारनि सां जो वाइदो कयो आहे कि साथ रहंदासीं साथ हलंदासीं, अहिड़े ॿारनि खे छॾे ॾींदव, अञा उहे त तयारु न थिया आहिनि। त हिन नए वर्ष जो नयो संकल्प ब्रह्मा बाबा ॿुधाई। बाप हिन संकल्प खे प्रैक्टिकल में लाइण वारे विजयी ग्रुप हाणे छा कंदा। बाप जे हिन संकल्प खे प्रैक्टिकल में लाइण वारो जेको विजयी ग्रुप आहे न, उहो छा कंदो। श्रेष्ठ विजयी रतन ई बाप जे हिन संकल्प खे पूरो करण वारा आहिनि। श्रेष्ठ विजयी रतन ई बाप जे हिन संकल्प खे पूरो करण वारा आहिनि। त पूरो कंदा, कीअं तयारु थियणो आहे, सिर्फ़ु दृढ़ संकल्प जो असां प्रॉमिस कंदा आहियूं न बाबा खे, उहो घड़ी घड़ी यादि रखो न। जीअं असां मन में प्रॉमिस कंदा बि आहियूं, बाप दादा चईंदे न कि अॼु खां हीअ चीज़ न कंदो, केरु न कंदो, हथु उठायो। त सभई हथ उठाईंदा आहिनि। त असांखे उहा हीअं न सम्झो हुते ई असां ख़तमु थी वई। असांखे रोज़ु इहे स्मृति में लाइणो आहे कि मां बाबा सां प्रॉमिस कई आहे कि मां अॼु खां हीअं क्रोध न कंदमि,
ईर्षा न कंदमि, के फालतू न सोचंदमि। त ईअं ई असांखे प्रॉमिस खे रिवाइज़ कंदासीं न, स्मृति जी पाणी बाबा जी यादि जी धूप ॾींदासीं, तॾहिं असांजी उहा कमज़ोरी ख़तमु थी वेंदियूं, तॾहिं असां जल्दी जल्दी संपन्न थी वेंदासीं। त बाबा चवनि था श्रेष्ठ विजयी रतन ई बाप जे हिन संकल्प खे पूरो करण वारा आहिनि। हिन करे हिन वर्ष में विशेष रूप सां मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी जी स्वरूप सां सेकेंड में मुक्ति करण जी मशीनरी तीव्र करो। मतिलबु जीअं आत्मा खे मुक्ति खपे, उन्हनि खे मुक्ति धाम जो रास्तो पतो लॻी वञे, जीअं आत्मा खे जीवन मुक्ति खपे, उनखे जीवन मुक्ति जो रास्तो पतो लॻी वञे। त अहिड़ा श्रेष्ठ विजयी रतन ई बाप जे हिन संकल्प खे पूरो करे सघंदा आहिनि। इन करे विशेष रूप सां मास्टर अलमाइटी अथॉरिटी जे स्वरूप सां मां कहिड़ा मास्टर अलमाइटी अथॉरिटी जे स्वरूप सां सेकेंड में कोई भी आत्मा खे तव्हां शांति जी अनुभूति कराए सघंदा आहियो। सिर्फ़ बाबा खे यादि करे उन आत्मा खे परमधाम में अनुभव कजो। इहा आत्मा परमधाम निवासी हिकदमि शांत आहे, ये सतयुग जी सुखी आत्मा आहे न। परमधाम त असांजी नज़र में आहे न, किथे आहे परमधाम? असांखे त यादि न करिणो पवंदो न, असांखे त चित्र न ॾिसणो पवंदो न। त बाबा चवनि था ईअं हाणे मशीनरी तीव्र करो, माण्हुनि जो दुख परेशानी ॿुधण में बि टाइम वेस्ट न करो। फटाफट उन आत्मा खे शांति जो या सुख जो अनुभूति करायो। हाणे मेजॉरिटी आत्मायूं प्रकृति जी अल्पकाल जी साधननि सां व आत्मिक शांति प्राप्त करण जे ठहियल उहे अल्पज्ञ स्थाननि सां अर्थात परमात्मा मिलन मनाइण जे ठेकेदारनि सां हाणे थकिजी वियूं आहिनि। ॾिसो बाबा चवनि था इहे जेका बि दुनिया में साधन आहिनि न, धार्मिक स्थान ते जो भॻवान सां मिलण जा साधन ॿुधाईंदा आहिनि, इहे जीअं बाबा जा ठेकेदार आहिनि। आहे कोई मंदिर टिकाणे कंहिं बि स्थान ते भॻवान न आहे, लेकिन उहे बि आत्मायूं निमित ठहियल आहिनि। जेसिताईं परमात्मा हिन सृष्टि ते न अचे तेसिताईं उहे बि कंहिं न कंहिं रीति सां माण्हुनि खे भॻवान जा अलॻि अलॻि रूप ठाहे करे उन्हनि जो थोरो सो ध्यानु उन मूर्ति जी तरफ़ लॻाईंदा आहिनि, पंहिंजे तरफ़ लॻाईंदा आहिनि, त आत्मायूं पंहिंजे दुख खे भुलिजी वेंदियूं आहिनि। लेकिन बाबा चवनि था कि हाणे हेॾे वञी वञी बि उहो प्राप्ति नथी थिए। सिर्फ़ु माण्हू नची खाई खेॾी अची थो वञे, खाई पी अची थो वञे, प्राप्ति थिए थी, पैसो ख़र्च करे अची थो वञे। अॼु माण्हू तीर्थनि ते वञे थो, छा थो करे? पैसो ख़र्च थो करे, शरीर थके थो, बाक़ी हा थोरो मज़ो ईंदो, सभु मिली जुली करे माण्हुनि सां मिलंदासीं, थोरो खाई पी ईंदासीं, दर्शन करे मूर्ति ॾिसी ईंदासीं। लेकिन उहो प्राप्ति त न आहे न। चलो तव्हांजी इच्छा बि पूरी थी वई, लेकिन आत्मा खे जो सदाकाल जो सुख शांति प्रेम आनंद ख़ुशी मिलंदी आहे उहो त न आहे। वरी ॿिए साल तीर्थ करिणो पवंदो मनोकामना पूर्ण करण लाइ, छोजी ख़ुदि में त शक्ति न भरिजी। त बाबा चवनि था कि हाणे मेजॉरिटी आत्मायूं प्रकृति जे अल्पकाल जे साधननि सां न, विच में त मां हाणे त इहे साधन बि धोखो था ॾियनि न। ॾिसो हाणे गर्मी में एसी केॾी फटियूं, हाणे बारिश में बि माण्हुनि जो धीरे धीरे साधननि सां बि थकिजी पवंदियूं। केतिरा साधन अपनाईंदा। आत्मिक शांति प्राप्त करण जे लाइ जेका अल्पज्ञ स्थाननि आहे, मेडिटेशन बि केॾा जॻह ॾेखारींदा आहिनि, सिमरन पाठ पूजा केॾी जॻह थींदी आहे, माण्हुनि खे हुते थोरी बहुत शांती त मिलंदी आहे। लेकिन हाणे बाबा चवनि था हिननि सां बि माण्हू थकिजी पवंदा।
परमात्मा मिलन मनाइण जा ठेकेदारनि सां हाणे थकी वेंदा, निराश थी वेंदा, सम्झदा कि सच त कुझु ॿियो आहे ऐं सत्यता जी मंज़िल जी खोज में प्राप्ति जे प्यासे आहिनि। बाबा चवनि था त हाणे धीरे धीरे माण्हू उन्हनि सां बि थकी करे ईंदा ऐं अगरि असांजी स्थिति सुठी हूंदी, असां बि सदा बाबा जी यादि में सुख शांति में रहंदा त उन्हनि खे तव्हां सां गॾु ॾाढो सुठो लॻंदो। अहिड़ी प्यासी आत्माउनि खे आत्मिक परिचय, परमात्म परिचय जी यथार्थ बूंद बि तृप्त आत्मा ठाहे छॾी। यथार्थ बूंद बि तृप्त आत्मा ठाहे छॾी। अहिड़ी प्यासी आत्माउनि खे आत्मिक परिचय, परमात्म परिचय थी कि जॾहिं कोई माण्हू दुखी थींदो आहे न त हुनखे एतिरो बि परमात्मा जो नाम बि चईंदो न, कोई ॻाल्हि कोन्हे। ॾिसो असांजो पीउ परम पिता परमात्मा आहे न, असांजी आत्माउनि जा सभु दुख दूरि करे छॾींदा। हुन समय त कोई बि कुझु न चईंदो, शुद्ध दुखी हूंदो आहे न, हुन समय भॻवान जो यथार्थ नाम ऐं असां हुनखे ईअं चईंदासीं न, कोई ॻाल्हि कोन्हे। ॾिसो असांजो पीउ आहे न, असांजी आत्मा जो बि परमात्मा असांखे शक्ति ज़रूरु ॾींदो, असांजी मदद ज़रूरु कंदो। त इहे ॿ शब्द बि उन्हनि खे जीअं बूंद जे मुआफ़िक़ उन आत्मा खे तृप्त करे छॾंदा। इन करे असांखे कंहिं बि ॻाल्हि में खे वॾो न करिणो आहे, अरे हीअं थियो न, कुझु बि थिए कोई ॻाल्हि कोन्हे। बाबा परमात्मा असांजी मदद कंदो, असांजो परम पिता परमात्मा असां आत्माउनि जी मदद ज़रूरु कंदो, असांजा दुख ज़रूरु दूरि कंदो न। इहे करे आत्मा परमात्मा जो नाम त ॿुधे, पोइ अगरि अचिणो हूंदो त चलो ॿियो बि ज्ञान जे विस्तार में ॿुधंदो, न त असां यादि युक्त इहे ॿ शब्द बि चईंदासीं त उन आत्मा खे तृप्ति मिली वेंदी। हिन करे ज्ञान कलश धारण करे प्यासनि जी प्यास बुझायो। ज्ञान कलश धारण करो, पंहिंजी बुद्धि में ज्ञान भरपूर हुजणो खपे। कंहिं समय कंहिं आत्मा खे बाबा जो कहिड़ो पॉइंट ॿुधाइणो आहे ताकी उहा आत्मा शांति थी वञे, उनजी प्यास बुझी वञे, उहो असांजी बुद्धि में हुजणो खपे। अमृत कलश सदा साथ रहे न, अमृत कलश सदा साथ रहे अर्थात बुद्धि में सदा ज्ञान धारण हुजणो खपे। उहो कॾहिं थींदो जॾहिं असां सदा ई बाबा जी ज्ञान जो मनन चिंतन कंदा रहंदासीं न, तॾहिं यथार्थ समय ते कंहिं माण्हू खे कहिड़ी ज्ञान जी पॉइंट ॿुधाइणी आहे उहा असांजी बुद्धि में टच थींदी ऐं असां हुनखे ॿुधाए सघंदासीं। हलंदे फिरदे सदा अमृत द्वारा अमृत अमर ठाहींदा। हलदे फिरदे ये ज्ञान अमृत पंहिंजे संकल्प बोल कर्मनि सां बाटो। संकल्प सां सभिनि जे लाइ शुद्ध संकल्प करो, बोल सां कोई ज्ञान जी पॉइंट अगरि ॿुधाइणी आहे त या आत्मा परमात्मा जो नाम चइणो आहे त, ऐं कर्मनि द्वारा गुणनि जो दान करो ऐं माण्हुनि खे अमर ठाहींदा हलो। तॾहिं ई ब्रह्मा बाप सां गॾु गॾु मुक्ति जे गेट जो उद्घाटन करे सघंदा। त हाणे बाबा चवनि था मुक्ति जे गेट जो उद्घाटन करिणो आहे त असांखे छा करिणो पवंदो? आत्माउनि खे सदा ई हलंदे फिरदे अमर ठाहियो। कीअं? अमृत बाटे करे न, जंहिंजो ध्यानु सॼो ॾींहुं हिन में हूंदो, हिन ई लक्ष्य में हूंदो, माण्हुनि खे बि इहे ई ॿुधाईंदो रहंदो, उहो ई ब्रह्मा बाप सां गॾु इहे गेट खोलंदो, मुक्ति जे गेट जो उद्घाटन कंदो। अच्छा,
बाबा चवनि था ॾिसो हाणे ज्ञान कलश धारण करे तव्हांखे प्यासनि जी प्यास बुझाइणी आहे। ज्ञान कलश धारण करे प्यासनि जी प्यास बुझाइणी आहे। अमृत कलश सदा ही साथ रहे। हलंदे फिरंदे सदा अमृत द्वारा अमर ठाहींदा हलो। सभिनि खे पंहिंजी दृष्टि व्यवहार बोल चाल सां सर्व खे अमृत पीआरंदा रहो। अगाध ज्ञान ॾींदा रहो। तॾहिं ब्रह्मा बाप सां गॾु मुक्ति जो गेट जो उद्घाटन करे सघंदासीं। हाणे त भवननि जो उद्घाटन था करो। हाणे विशाल गेट जो उद्घाटन करणो। हाणे छा करिणो? विशाल गेट जो उद्घाटन करिणो। तॾहिं त भवननि जो बाबा चवनि था हुन जे लाइ अमर ठहो ऐं अमर ठाहियो। अमर भव जे वरदानी मूर्त। अमर अर्थात असां हर सेकेंड हर समय जीता रहूं, अर्थात बाप जी यादि में रहूं, सर्व खे ज्ञान गुण शक्तियूं बांटंदा रहूं। सर्व खे ज्ञान गुण शक्तियूं बांटंदा रहूं। बाबा चवनि था कि हाणे पुरुषार्थ करण वारी आत्माउनि जो अंतिम अति कमज़ोर। हाणे पुरुषार्थ करण वारी आत्माउनि जो अंतिम अति कमज़ोर आत्माऊं आहिनि। अहिड़ी कमज़ोर आत्माउनि में पुरुषार्थ करण जी बि हिमत न आहे। अहिड़ी आत्माउनि खे स्वयं जी शक्ति द्वारा समर्थ ठाहे करे प्राप्ति कराए। जेके आत्माऊं ख़ुदि कुझु नथी करे सघनि, अहिड़ी कमज़ोर आत्माउनि में पुरुषार्थ करण जी बि हिमत न आहे न। जेकी आत्माउनि में पुरुषार्थ करण जी बि हिमत न आहे, भई उहे कुझु करे ई नथी सघनि, न ख़ुदि न सहन करे थी सघनि, न कुझु करे थी सघनि। त अहिड़ी आत्माउनि खे बि असांखे छा करिणो आहे? छा करिणो आहे? उन्हनि खे बि मदद करणी। अहिड़ी आत्माउनि खे स्वयं जी शक्ति द्वारा समर्थ ठाहे करे प्राप्ति करायो। कराए सघंदा आहियो। असां चऊं माण्हुनि खे कि न, तव्हां चओ मां शांत आत्मा आहियां, मां क्रोध न करण वारी आत्मा आहियां, ऐं उहो वीचारी क्रोध छॾे ई नथी सघे, उन में एतिरी शक्ति ई न आहे। त तव्हां उन्हनि खे स्वयं जी शक्तियुनि द्वारा शक्तिशाली ठाहे सघंदा आहियो। तव्हां उन्हनि खे शांति जी शक्ति ॾेई सघंदा आहियो। क्रोध मुक्त कराइण लाइ शक्ति ॾेई सघंदा आहियो उन्हनि खे। जीअं असां सम्झायूं कि ॾिसो क्रोध न करो, हीअं तव्हांजी आत्मा में पोइ शक्ति ख़तमु थी वेंदी, वायुमंडल बि ख़राबु थी वेंदो, संबंध बि ख़राबु थी वेंदा आहिनि। ईअं असां सम्झाईंदे जीअं असां उन्हनि में शक्ति भरूं था। असांजे हर शब्द दृष्टि वृत्ति बोल व्यवहार द्वारा असां जीअं उन्हनि में शक्ति भरूं था। त इन त बाबा चवनि था अहिड़ी आत्माउनि खे स्वयं जी शक्ति द्वारा समर्थ ठाहे करे प्राप्ति करायो। हिन जे लाइ ज्ञान मुहूर्त सां ज़्यादा वरदानी मुहूर्त जो पाठ वॼाइणो। छा करिणो असांखे? ज्ञान मुहूर्त सां ज़्यादा वरदानी मुहूर्त जो पाठ वॼाइणो। असां उन्हनि खे चऊं न ठीकु आहे शांत थी वञो, शांत थी वञो, त जीअं उहा आत्मा शांत थी वञे। ॾिसो असल में आत्मा मथां खां आई त कुझु बि हुनजो न हुयो। अगरि असां सिंपल ॻाल्हि ॾिसूं, सम्झो कोई माण्हू कंहिं शहर में वञे थो ख़ाली हथ, हुते हुन महिनत बि कई, कमाई बि, हुनखे सभु कुझु मिलियो, लेकिन पोइ वापसि उहो ख़ाली हथ ई वापसि आयो ऐं उहो सोचे कि चलो ठीकु आहे मुंहिंजो त कुझु हुयो न, मां त हुते वियमि कमाए खाए। ऐं माण्हू सोचंदो आहे कमाए करे सभु मुंहिंजो थी वियो। मुंहिंजो किथां थी वियो? असां हिन सृष्टि ते आत्मा खे शरीर मिलियो आहे त शरीर खे खाराइणु पीआरणु सुम्हारणु रोटी पाणी जे लाइ सामान खपे। माण्हू एॾा पैसा इकट्ठा करे चीज इकट्ठी करे छा कंदो? खपे त ॿ रोटी न
न खपे त ॿ कपिड़ा आहिनि, खपे त बिस्तर ई न सुम्हण लाइ, ॿियो छा खपे माण्हुनि खे। त बाबा चवनि था इहे माण्हू ॾिसो एॾो सारो मुंहिंजो करे चीज़ूं इकठियूं करे कमाए करे एॾो मुंहिंजो करे उन्हनि में फसी था वञनि। त जो कम जे लाइ असां हिन दुनिया में आया आहियूं एंजॉय करण लाइ, खेॾण लाइ आया आहियूं असां, इहे सिर्फ़ु कमाए करे मथा ॿोड़ी थोरी करण आया आहियूं असां। ठीकु आहे कमायूं था, असां वटि पैसो आहे न आहे, लेकिन एतिरो असां वटि हुजणो खपे कि असांखे पंहिंजो शरीर निर्वाह असांखे जेकी बि ज़िम्मेवारी असां उनखे सुठी रीति निभाए सघूं, है न। माण्हू चए थो वॾे स्कूल में पढ़ो, हाणे वॾे स्कूल में छा आहे, पढ़ाई त उहो ई ABCD 1 2 3 4 असी अनार पढ़णो आहे न। उहो वॾे स्कूल में तव्हांखे वॾी सम्झ सां पढ़ाईंदा, उहो तव्हां ख़ुदि बि अगरि सम्झो चीज़ूं हूंदियूं, वॾे स्कूल में वॾी बिल्डिंग हूंदी त ओतिरा पैसा वठंदो, भई उन्हनि खे जेतिरी बिल्डिंग ठाहिण में पैसा लॻिया हूंदा उहो ॿारनि खां कटंदा, जेतिरा टीचर हूंदा उन्हनि खे तनख़्वाह ॾियण लाइ ॿारनि खां पैसा कटंदा, बिल्डिंगियूं ठहींदियूं त लाइट पाणी जे लाइ बि पैसा ॿारनि खां वठंदा। इहो वॾो स्कूल थी वियो। ऐं पढ़ाई त उहा ई आहे न। सोचे अगरि कोई इंसान, या चलो उहो पढ़ाई न आहे, वॾे स्कूल जी जो किताबियूं आहिनि तव्हां खोले करे ख़ुदि बि पढ़ो, या कोई बि टीचर असांखे सिखाए वठे। त पढ़ाई असांखे पंहिंजो ब्रेन डेवलप करिणो आहे, या वॾे स्कूल जो टाइटल खपे। अॼु अगरि असांजो ब्रेन डेवलप्ड हूंदो, सभु सम्झ सुठी हूंदी, त असां वॾे स्कूलनि जे ॿारनि खां बि जास्ती सुठो कमु करे सघंदा आहियूं। पर असांखे कॉम्पिटिशन करिणो ई न आहे। माण्हू सुठो कमु बि छो थो करे, पैसे जे लाइ न। अगरि सोचे जेका बि माण्हू आहिनि, चलो ठीकु आहे, दिमाग़ खे ॾिसणो खपे या स्कूल जी नाम खे ॾिसणो खपे। त इहे सभु माण्हुनि ईअं ठातो आहे, भॻवानु थोरी थो चए। भॻवानु त चए थो तव्हां हिन सृष्टि ते आहियो खेल खेॾण, चलो दिन प्रतिदिन जीअं जीअं परिस्थिति वधरी, पहिरियों गर्मी ठंडी हुई न, हाणे गर्मी ठंडी आहे त उन अनुसार चीज़ियूं बि ठहियूं। जे ठातई उहो थोरी एॾो पढ़ियलु लिखियलु हूंदो, उन्हनि त दुनिया में ॾिसी करे अहिड़ी चीज़ियूं ठाहे छॾियईं। त हाणे उन्हनि खे सिखण लाइ माण्हू एॾा पैसा था वठनि, पहिरियों त फ्री फोकट ठहियो न। त असांखे हर ॻाल्हि सम्झणी खपे। ऐं बाबा चवनि था कि हाणे असांखे हर आत्मा खे शक्ति ॾियणी आहे, हर आत्मा खे जीवन जीअण जो तरीक़ो सेखारिणो आहे, जो बाबा असांखे सेखारियो न, जो बाबा असांखे सेखारनि था। त बाबा चवनि था कि असांखे ज्ञान मुहूर्त सां साथ साथ वरदानी मुहूर्त बि ठहिणो। असां कंहिंखे बि कुझु चऊं शांत थी वञो, सदा सुखी रहो, सदा ख़ुशि रहो, सदा अॻियां वधो। त जीअं इहे शब्द हुन जे लाइ वरदान थी। ॿुधण जी शक्ति बि न आहे माण्हुनि खे। असां ज्ञान ॿुधाईंदा आहियूं न, त कंहिंखे ॿुधण जी शक्ति बि न हूंदी आहे, छो कि सत्य सभु सहन न करे सघंदा आहिनि। बाबा जो सत्य ज्ञान, सत्य परिचय सभिनि जी बुद्धि में ठहरी न सघंदो आहे, सम्झ में न अची सघंदो आहे। त इहे आत्माऊं त ॿुधण जे लाइ ई तयारु न हूंदियूं इन करे। लेकिन उहे आत्माऊं ॾाढी दुखी परेशान आहिनि, त असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि की मदद करण। त बाबा चवनि था ॿुधण अहिड़ी आत्माउनि खे असांखे वरदान द्वारा ई हलाइणो आहे। कई आत्माउनि खे ॿुधण जी शक्ति न आहे, हलण जी हिमत न आहे, सिर्फ़ु हिकु प्यास आहे कि कुझु मिली वञे न, हिकु प्यास आहे। कंहिंखे बि चयो भॻवान सां मिलण जो तरीक़ो इहो आहे त उहो चईंदा असांखे सभु न खपे, असांखे त बसि भॻवान सां मिलणो आहे, है न। त जीअं असां अगरि उन्हनि खे शब्द बि चऊं, चलो ठीकु आहे, तव्हांजी बुद्धि बि खुली वञे, तव्हां बि भॻवान सां मिली वञो, त बि इहे बि जीअं त असां उन्हनि खे वरदान ॾिनो कि चलो हिन जी एतिरी बुद्धि खुली वञे कि भॻवान खे पहचाने वठे।
त बाबा असांखे चवनि था कि हाणे हिकु प्यास आहे कि कुझु मिली वञे। अहिड़ी अनेक आत्मायूं विश्व में भटकनि थियूं, अहिड़ी अनेक आत्मायूं विश्व में भटकनि थियूं। तव्हां पंहिंजे आस पास ई ॾिसो, केॾी सारी आत्मायूं भॻवान सां मिलण लाइ तड़पनि थियूं। केॾी आत्मा शांति जे लाइ, शांति जी प्राप्ति जे लाइ तड़पनि थियूं, सुख जी प्राप्ति जे लाइ तड़पनि थियूं। त अहिड़ी आत्माउनि जी प्यास बुझाइण लाइ हिकु सेकेंड बि उहे चवनि थियूं असांखे परमात्मा जो, भॻवान जो, कंहिं बि रूप में, उहो जो बि ज़िद्दी हूंदा आहिनि न भॻत, कि असांखे त हनुमान जे रूप में ई प्राप्ति करणी आहे, त असां हुननि की प्राप्ति कराए सघंदा आहियूं। बाबा चवनि था अहिड़ी अनेक आत्मायूं विश्व में भटकनि थियूं। हलण जो पावर अर्थात हिम्मत बि असांखे ॾियणो आहे। त हिम्मत जो स्टॉक न, कई माण्हू सम्झी नथा सघनि, कई माण्हुनि खे सम्झनि था हलण जी हिम्मत न आहे, त जीअं असां उन्हनि जी मदद करूं। अमृत कलश संपन्न आहे, अखुट अखंड, क्यों लगायूं? बाबा चवनि था क्यों लगायूं? स्वयं जी क्यों समाप्त थी वई? तव्हांखे पंहिंजे जीवन में कोई प्रश्न आहे मूंसां ईअं छो थियो, हाणे छा थींदो, इहा कमी कमज़ोरी कॾहिं ख़तमु थींदी, हीअं हूअं, कोई बि क्यों जी कंहिं जी क्यों आहे चेक कजो। छो जी अगरि असां ई क्यों में फसल हूंदासीं त असां ॿियनि खे क्यों जी मुक्ति कीअं ॾियारे सघंदासीं। तव्हां कॾहिं बि असांखे कोई माण्हू कंहिंसां बुरो करे थो, कोई माण्हू तव्हांखे उल्टो सुल्टो चए थो, त मन में हीअं त न थो आहे हिन मूंखे हीअं छो चयईं, हाणे मां हीअं छो करां हिन जे लाइ, हीअ अहिड़ो वेड़ो, अहिड़ी कोई ॻाल्हि त न आहे। माण्हू अचे तव्हांखे चइण कि मां हिन मूंसां हीअं कई, तव्हांखे पंहिंजो कुझु यादि त न ईंदो कि हा हिन बि मूंसां ईअं कई, कि तव्हांखे हुनजो उत्तर मिली वियो आहे कि हिन तव्हां सां ईअं छो कई। चाहे हिसाब किताब आहे, चाहे हुनजी कमज़ोरी आहे, चाहे तव्हांजी ग़लती, जो बि आहे, असांजो मन हर विश्व जी सर्व आत्माउनि सां संतुष्ट आहे कि असां कोई गिला शिकवा त न आहे कि हिन में सां हीअं कई। कुझु बि जाने अनजाने जानबूझ के जे कुझु बि कयो, सभिनि खे असां माफ़ु करे छॾियो, सभिनि सां असां माफ़ी मांगे छॾियो, सभी आत्माउनि जे मथां ब्लेस ब्लेस ब्लेस। त बाबा चवनि था स्वयं जी क्यू समाप्त कई आहे। अगरि स्वयं जी क्यू में बिजी हूंदव त अन्य आत्माउनि खे संपन्न कीअं ठाहींदव। हिन करे हिन वर्ष में पंहिंजी क्यू खे समाप्त कयो। क्यों क्या जी भाषा चेंज करो, शो छा कीअं हीअं वीअं, हिकु ई भाषा हुजे, स्व प्रति संकल्प सां, वाणी सां, वरदानी भाषा हुजे, वरदानी मूर्त हुजे, हिकु ई भाषा हुजे, सर्व प्रति वाणी संकल्प सां, वाणी सां, वरदानी भाषा हुजे, वरदानी मूर्त हुजे, सभिनि जो ई कल्याण, सभिनि जो ई कल्याण थिए। सभी आत्मायूं परमात्मा जी चित छाया में हिकदमि सेफ आहिनि, हिकदमि सेफ आहिनि। हिकु ई बाबा चवनि था वरदाननि जी वर्षा जे भाषण, वरदाननि जी वर्षा जे भाषण हुजे, जो बि ॿुधे उहो अनुभव करे कि भाषण न लेकिन वरदाननि जे पुष्पनि जी वर्षा थी थिए। असांजो हिकु हिकु शब्द उन्हनि आत्माउनि खे प्राप्ति कराए। त
त बाबा चवनि था वरदाननि जी पुष्पनि जी वर्षा थींदी रहे, तॾहिं उद्घाटन कंदासीं। जॾहिं असां में इहो परिवर्तन ईंदो न तॾहिं बाबा मुक्तिधाम जो उद्घाटन कंदा। नए वर्ष जी इहा नवीनता करणी। हाणे छा करिणो आहे, आप परमात्म बॉम्ब फिटी करिणो बाबा जी न। हाणे परमात्म बॉम्ब फिटी करिणो आहे, तॾहिं मुक्तिधाम जा गेट खुलंदा। परमात्मा बॉम्ब फिटी कंदासीं तॾहिं मुक्तिधाम जो गेट खुलंदो। अच्छा, अहिड़े सदा अमृत कलशधारी हर संकल्प सां वरदानी अनेक आत्माउनि की हिम्मत वधाइण वारा, अनेक आत्माउनि जी हिम्मत वधाइण वारा, हिम्मत बच्चे मदद बाप, हिम्मत बच्चे मदद बाप, अहिड़ा एवरेडी ब्रह्मा बाप सां गॾु गॾु सदा साथ जो पाठ वॼाइण वारा, हिम्मत बच्चे मदद बाप, अहिड़ा एवरेडी ब्रह्मा बाप सां गॾु गॾु सदा साथ पाठ वॼाइण वारा, अहिड़ा विजयी रतन संपन्न आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। त बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो, इहो जीवन केॾो सुठो आहे कि असांखे हर संकल्प बोल कर्म द्वारा सभिनि खे दान ई करिणो। अगरि असां इहो बि ख़ुदि सां वाइदो करे वठूं कि मूंखे सर्व आत्माउनि खे जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठो ॻाल्हाइणो आहे, सुठो करिणो आहे, अगरि असां इहो बि मन में पको करे छॾूं कि बाबा मूंखे चयो अथई, त ॾिसो असांजो मन केॾो शांत थी वेंदो, असांजो जीवन केॾो सुठो थी वेंदो। न त अॼु कोई असांखे हिकु ॻाल्हि चए थो त असांजो मन केॾो डिस्टर्ब थी वेंदो, असांजी स्थिति केॾी डिस्टर्ब थी वेंदी आहे, हुन ॻाल्हि खे सोचे सोचे असां केॾो वॾो करे छॾींदा आहियूं, पोइ केॾी गड़बड़ी थी वेंदी आहे। त सिर्फ़ु हिकु ॻाल्हि यादि रखो, सदा गाली ॾियण वारो कोई बि कुझु करण वारो हुजे, कोई ॻाल्हि न आहे, हिन जो बि कल्याण थी, सो कोई ॻाल्हि न आहे, ॻाल्हि खे यादि करे केॾो नंढो करे छॾींदा आहियूं। ऐं असांखे रोज़ु रोज़ु ज्ञान छो ॿुधणो आहे, छो जो जॾहिं असांजी बुद्धि ज्ञान सां भरपूर थी वेंदी न तॾहिं असां चई सघंदासीं कोई ॻाल्हि कोन्हे। इन करे यादि बि ज़रूरी आहे, ज्ञान बि ज़रूरी आहे। दीदी सां बाप दादा ॻाल्हाइनि था, ब्रह्मा खे इहे संकल्प छो उठियो, हिन जो रहस्य सम्झंदा आहियो? ब्रह्मा बाबा खे कल्ह संकल्प उठियो न कि हाणे मुक्ति जो गेट खोलूं, त हिन बाबा दीदी खां पुछनि था कि बाबा खे इहे संकल्प छो आयो, हिन जो रहस्य सम्झंदा आहियो? ब्रह्मा जी संकल्प सां सृष्टि रची, ब्रह्मा जे संकल्प सां ई गेट खुलंदो। हाणे शंकर केरु थियो, इन जो बि गुह्य रहस्य आहे न। जॾहिं ब्रह्मा ई विष्णु आहे त शंकर केरु, इन ते बि रोहरियान करिणो। तॾहिं त वरदानी मूर्त ग्रुप, हाणे त वरदानी मूर्त ग्रुप त शंकर बि अशरीरी तपस्वी रूप आहे। त ब्रह्मा बाबा जो ही अशरीरी तपस्वी रूप शंकर हूंदो। बाबा चई रूह रियान कजो, त तव्हां बि सोचो केरु हूंदो शंकर? ब्रह्मा बाबा ई हूंदो न। जॾहिं शंकर जो पाठ सूक्ष्म वतन में आहे त हिकु ब्रह्मा बाबा जो ई पाठ सूक्ष्म वतन में आहे न। हाणे त शंकर बि सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा ई थियो न, मतिलबु ब्रह्मा बाबा ई हाणे जो पाठ वॼाइनि था अशरीरी तपस्वी रूप जो। ये बाबा मथे तपस्या नथा करनि, लेकिन सदा ही अशरीरी बाबा जी यादि में वेठा आहिनि। त बाबा चवनि था कि हिन ते वीचार कजो। हाणे त वरदानी मूर्त ग्रुप जे हिन स्थूल अथनि, हाणे त वरदानी मूर्त ग्रुप
जंहिंजे हिन स्थूल हथनि में न लेकिन सदा स्मृति समृद्धि स्वरूप में विजय जो झंडो हुजे। अहिड़ा विजय जा झंडा लहराइण वारो ग्रुप हुजे। असांखे स्मृति में समृद्धि स्वरूप में वरदानी झंडो हुजणो खपे। असां हथ में न लेकिन स्मृति में सदा यादि रखणो खपे कि वाह वरदानी मुहूर्त आहे। मां कंहिंखे बि चवां इहे शांत आत्मा आहे त जीअं शांति जी शक्ति शांति जो गुण उनखे वरदान में प्राप्त थी वेंदो। जंहिंखे चइबो आहे त हाणे विजय जो झंडो लहराइण वारो ठहिणो। विजय जो झंडो कंहिंमें सदा स्मृति में विजय जो झंडो सदा स्मृति रहे मां केरु मुंहिंजो केरु मूंखे हिते छा करिणो आहे ऐं समृद्धि स्वरूप हुजणो खपे। जंहिंखे चइबो आहे रूहानी सोशल वर्कर ग्रुप। अहिड़ो ग्रुप हाणे स्टेज ते खपे। स्टेज ते अचण वारनि जे मथां सभिनि जी नज़र ऑटोमेटिकली वेंदी आहे। हाणे परदे जे अंदरि आहियूं। स्वयं जे पुरुषार्थ जो परदो आहे। सभी हाणे हिन परदे सां निकिरी सेवा जी स्टेज ते अचो त विश्व जी आत्मायूं अहिड़े हीरो पाटदारी खे ॾिसी नज़र सां निहाल थी वई। हाणे बाबा असांखे छा था चवनि कि हाणे छा करिणो आहे। अञा ताईं असां स्टेज ते छो न आहियूं। कहिड़े परदे जे अंदरि वेठा आहियूं। स्वयं जे पुरुषार्थ जे परदे जे अंदरि वेठा आहियूं। वेठा आहे न। अञा ताईं पुरुषार्थ करिणो आहे या बसि थी वियो। हाणे बाबा चए बसि हाणे हलो मथे त तयार आहे कि अञा बाबा खे चईंदा न बाबा अञा त मुरली ॿुधूं पूरी। अञा त इहा सेवा करणी आहे इहा पुरुषार्थ करिणो आहे। कि सोचो इमेजिन करो हाणे बाबा असांखे चए कि हलो ॿार बसि हाणे मथे हलूं था घर पंहिंजो। त तव्हांखे कोई संकल्प आहे। जो बि संकल्प आहे उहो बाबा खे ॿुधाइजो। अगरि बाबा असांखे चए हाणे बसि हलो स्वर्ग में हाणे नर्क जो विनाश था करायूं न। कई बार थींदो आहे कि असां अकेला न वञूं बसि हाणे सभु विनाश थी वञे। कोई ॿार ईअं सोचंदा आहिनि चलो बाबा चए हाणे विनाश बि कराए था छॾूं बसि हाणे सभु पैकअप करे छॾियो। जेतिरी सेवा थी जेतिरे ॿारनि खे संदेश मिलियो सभु पैकअप। ॿारनि खे सेवा जो बि संकल्प ईंदो न। अञा त हिननि खे बि न ॿुधायो आहे वरी उलना न ॾियनि। त ईअं ई असांखे बाबा खे यादि करे संकल्प करिणो। उलना त ॾींदा अंत में सम्झो हाणे अंत थी वियो त तव्हांजे जंहिं संबंधनि खे तव्हां न ॿुधायो आहे न कयो उहो तव्हांखे उलना ज़रूरु ॾींदा। त बाबा चवनि था हीअं सोचो अञा परदे जे अंदरि आहिनि ॿार। स्वयं जे पुरुषार्थ जो परदो आहे। हाणे हिन परदे सां निकिरी सेवा जे स्टेज ते अचो। ख़ुदि जो पुरुषार्थ जो कयो हाणे हिन परदे सां निकिरी करे सेवा जी स्टेज ते अचो। बाबा चवनि था त विश्व जी आत्मायूं अहिड़े हीरो पाटदारी खे ॾिसी नज़र सां निहाल थी वेंदियूं। अहिड़ो प्लान ठाहियो अहिड़े ग्रुप जे मुख सां सत्यता जी अथॉरिटी स्वयं ई बाप जी प्रत्यक्षता कंदी। अहिड़ा ॿार जॾहिं स्टेज ते ईंदा न त उन्हनि जे मुख सां जो सत्यता जी अथॉरिटी निकिरंदी। वो स्वतः ई बाप जी प्रत्यक्षता कंदी। हाणे त बेबी बॉम्ब फिटी कंदा आहियूं। हाणे परमात्मा बॉम्ब द्वारा धरनी खे परिवर्तन कयो। बॉम्ब फूटनि था न दुनिया में। ॾिसो लड़ायूं बि थियनि। जो बांग्लादेश में लड़ाई थिए थी उहो बि अगरि हाणे जा भारतवासी माण्हू ॾिसनि कि अॻियां हली करे भारत में बि ईअं ई थींदो।
भारत में बॉम्बबाजी एॾी न थींदी, लेकिन सिविल वॉर थींदा, हिक ॿिए खे माण्हू मारदा, जीअं हाणे बांग्लादेश में करनि था न। त इहे एग्ज़ाम्पल तव्हां ॾेई सघंदा आहियो कि ॾिसो हाणे इहे एग्ज़ाम्पल आहे। हाणे थोड़नि ॾींहंनि में इहे ई सीन भारत में बि थियण वारो। विदेश में त बॉम्ब सां लड़ाई थिए ई थी, त भारत में बि अहिड़ो हाल थियणो। त ॾिसो पहिरियों उते थियो हुयो, श्रीलंका में हीअं थियो, हाणे बांग्लादेश में थियो आहे, धीरे धीरे उते बि थियो हुयो, मुस्लिमनि कयो अफ़गानिस्तान में। त ॾिसो उते बि ईअं ई माण्हुनि कीअं करे वरितो, पूरे पंहिंजे शहर में देश में हाहाकार मचाए छॾियो माण्हू इकठो थी करे। त ईअं ई कॾहिं बि कहिड़ो बि समय अची सघंदो आहे। अॼु बाबा चई न, मथां खां सभु आत्मायूं हेठि ईंदियूं, असांजी राजधानी तयारु थींदी, कहिड़ो सेकेंड अहिड़ो ईंदो उहो आत्मा बि हेठि अची असांजी राजधानी बि तयारु थी वई, बसि विनाश थी वियो। त इन करे विनाश जी उहो न करो, इंतज़ारु न करो, स्वयं खे रेडी करे रखो। इन जे लाइ रोज़ु सोचो, हाणे हाणे अगरि विनाश थी वञे त मां हाणे हाणे आत्मा शरीर सां निकिरण लाइ तयारु आहियां। असांजो ज्ञान छा कंहिंजे लाइ आहे? मरण जो ज्ञान आहे न। बाबा चई न, शांति सां मरण जो ज्ञान, मरण सिखूं था, मतिलबु आत्मा शरीर खां निकिरी सघे झटकू हिकदमि कि हा भई अञा बसि। बाबा चई हलो ॿार, हा बाबा। त बाबा चवनि था हाणे परमात्मा बॉम्ब द्वारा धरनी खे परिवर्तन करो। इन जो सहज साधना सदा मुख ते व संकल्प में बाप दादा जी निरंतर माला जी समान स्मृति रहे। मुख सां न चइणो, स्मृति रहे, बाबा बाबा बाप दादा। इन जो परमात्मा बॉम्ब द्वारा धरनी के परिवर्तन करण जो साधन छा आहे? मुख सां व संकल्प में बाप दादा जी निरंतर माला जी समान स्मृति रहे। सभिनि जी हिकु ई धुन हुजे, बाप दादा। संकल्प कर्म वाणी में ये ही अखंड धुन रहे। संकल्प कर्म वाणी में ये ही अखंड धुन रहे। जीअं उहा अखंड धुन लॻाईंदा न बाबा, इहे चयो ई वैसे ये अखंड धुन रहे। बाप दादा हलो बाबा हाणे उथूं था, हलो बाबा हाणे सुम्हूं था, हलो बाबा हाणे खाऊं था, हलो बाबा हाणे इहे कमु था करूं, हलो बाबा इहे आत्मा सां ॻाल्हायूं था, हलो बाबा ईअं करूं था। इहे ई अजपा जाप हुजे। उहो माण्हू वेही करे नाम जपंदा आहिनि। असांखे कर्म कंदे हुए उनखे पंहिंजो साथ ऐं साथी ठाहे करे। जॾहिं इहे अजपा जाप थी वेंदो त सभु ॻाल्हियूं स्वतः ई समाप्त थी वेंदियूं। छो कि इन में ई बिज़ी थी वेंदासीं न, फुर्सत ई न हूंदी। गृहस्थी जो कमु न छॾिणो आहे। हलो ॿार हाणे ॿारनि खे पढ़ायूं था, हलो ॿार हाणे इहे बाबा, हलो इहे ॿारनि खे पढ़ायूं था, हलो बाबा हाणे इहे ॿारनि जे लाइ रोटी था ठाहियूं। बाबा कुझु मना नथो करे, ॾिसो हलो बाबा अॼु ॿारनि जे लाइ इहे ठाहियूं था। तव्हांखे लसन प्याज बि ठाहिणो थो पए त बाबा खे चओ, बाबा ॾिसो ॿारनि जे लाइ, ॿार चवनि था लसन प्याज जी चीज़ ठाहे ॾियो। बाबा चलो हिननि जो बि लसन प्याज छुड़ाए थो छॾियो। ईअं रमणीक रीति सां पुरुषार्थ करो, ईअं रमणीक रीति सां बाबा सां गॾु हर सेकेंड कर्म क्षेत्र में कर्म कंदव न त ॾाढो ई मज़ो ईंदो। त बाबा चवनि था जॾहिं अजपा जाप थी वेंदो त सभु ॻाल्हियूं स्वतः ई समाप्त थी वेंदियूं। छो जो हिन में बिज़ी थी वेंदासीं न, फुर्सत ई न रहंदी त व्यर्थ समाप्त थी वेंदो। त हाणे ॿुधियो हिन वर्ष छा करिणो आहे? हिन वर्ष बाबा 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 करे परमात्मा बॉम्ब फिटी करणो।
अखंड संकल्प बोल कर्म वरदानी मूरत ठहणो, सदा अमृत कलश अर्थात सदा ज्ञान सभिनि खे बांटंदो रहणो। त इहा विशेष असांखे अॼु सॼो ॾींहुं अभ्यास करिणो। पहिरियों समय हुयो कि हिकु हिकु साल अभ्यास कंदा हुया, हाणे समय आहे हिकु ॾींहुं बि करो त बि उहा प्राप्ति तव्हांखे बराबरि थी वेंदी, छो जो हाणे जो समय मदद ॾाढो थो करे। त बाबा चई अॼु जी त इहे असां इहे बि जीअं वरदान जे रूप में स्वयं धारण करे सघंदा आहियूं कि मां अमृत कलशधारी आत्मा, हर संकल्प सां वरदानी आत्मा आहियां, सदा बाबा खे पंहिंजो साथी ठाहे करे हर कर्म करण वारी आहियां। अॼु जे संकल्प सां समय खे ॼाणणो आहे। सुई त ब्रह्मा ई आहे न। ब्रह्मा बाबा जॾहिं संकल्प कंदा कि बसि हाणे हलो परमधाम, त बसि परमधाम में पहुचियासीं। त जीअं ई सुई 12 ते ईंदी न, ॾेखारींदा आहिनि न 12 वॼण में 5 मिंट आहिनि, जीअं ई सुई फिक्स 000 थी वेंदी, उन समय ब्रह्मा बाबा खे संकल्प आयो 00 थी वेंदी। 00 मतिलबु सभु बिंदी 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 आत्मा मथे हली वेंदी। घड़ी में वॼंदा आहिनि न 12, त अगरि असां 24 घंटा करे सघंदा आहियूं त राति जो वॼंदा आहिनि न 000। त उहो समय कॾहिं ईंदो जॾहिं ब्रह्मा बाबा संकल्प कंदा कि बसि हाणे एंड द एंड, त सभु बिंदी बिंदी मथे हली वेंदा। अॼु जे संकल्प सां समय खे ॼाणणो, अॼु जे संकल्प सां समय खे ॼाणणो आहे। त सुई केरु आहे? ब्रह्मा बाबा। त सुई केसि ताईं पहुची आहे, मतिलबु जीअं जीअं ब्रह्मा बाबा जा संकल्प थींदा रहंदा न, ईअं सुई जी घड़ी सुई अॻियां थी वधी वञे। ब्रह्मा बाबा जे संकल्प सां सुई हले थी, त उहा पूरे कल्प ई ईअं हलंदी न। ब्रह्मा बाबा संकल्प कंदा द्वापर युग में, हाणे विकारनि जे वश थी करे कर्म कंदासीं, त सुई द्वापर युग ते अची वेंदी। द्वापर ऐं कल्ह बाबा चई न त्रेता ऐं द्वापर जो संगम, हुन समय रावण ईंदो। त सूक्ष्म वतन सां अॻियां बि वधंदव न, कि सूक्ष्म वतन में ई रहणो। निराकारी दुनिया सुठी लॻंदी आहे या फ़रिश्तनि जी दुनिया सुठी लॻंदी आहे? त हाणे फ़रिश्तनि जी दुनिया बि बाबा चईंदा आहिनि न, अंत में इहे फ़रिश्तनि जी दुनिया बि ख़तमु थी वेंदी, सिर्फ़ु बिंदी 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 रहंदासीं। त सूक्ष्म वतन सां अॻियां बि वधिणो आहे न। सूक्ष्म वतन सां अॻियां कहिड़ी दुनिया आहे? निराकारी दुनिया। अर्थात बाबा जैसा कि इशारो था ॾियनि कि हाणे सूक्ष्म वतन जा गेट बि बंदि थियण वारा आहिनि, निराकारी दुनिया जा गेट खुलण वारा आहिनि। कीअं खुलंदा? जॾहिं असां रेडी थी वेंदासीं, जॾहिं ब्रह्मा बाबा संकल्प कंदा। हीअं न असां सोचूं असां जेसि ताईं रेडी थियूं तेसि ताईं थी वेंदासीं, उहो बि हिकु मार्जन हूंदी आहे। जे समय मैक्सिमम तयारु थी वेंदा त बाबा गेट खोले छॾंदो। अच्छा, बाबा हाणे विदेशी भाई भेनरुनि सां ॻाल्हाइनि था। डबल विदेशी ॿारनि जे तीव्र पुरुषार्थ जी रफ़्तार खे ॾिसी बाप दादा बि हर्षित थींदा आहिनि। विदेशी ॿारनि पंहिंजे असली बाप खे, असली देश खे, असली धर्म खे ॾाढो सुठी तरह सां पहचाने वठो। ॾिसो, विदेश में रहंदे हुए बि आत्मायूं बाबा खे, बाबा जे ज्ञान खे, पंहिंजे असली धर्म खे, असली देश खे सुठी रीति पहचाने वठी। जेतिरो विदेशी हिन ज्ञान खे सुठी रीति खणंदा आहिनि न, असां जंहिं वटि जो चीज़ हूंदी आहे न उन्हनि जी वैल्यू न हूंदी आहे। ॾिसो, विदेशी मधुबन में अचण लाइ
साल भर जमा कंदा आहिनि, है न। विदेशी मधुबन में वञण लाइ साल भर जमा कंदा आहिनि। लेकिन असां ॿार छा कंदा आहियूं, मधुबन हूंदे हुए बि पासे में भारत में असां हिकु बार बि साल में मधुबन नथा वञूं। विदेशी अची करे पुरुषारत कंदा आहिनि, समय कढंदा आहिनि। असां वटि हूंदे हुए बि उहो वातावरण असांजे देश में भॻवानु आयो आहे, लेकिन उहा वैल्यू न हूंदी आहे। त बाबा चवनि था जीअं कल्प पहिरों जी ठही हुई धरनियूं में सिर्फ़ु बाप जे परिचय जो बीज पढ़ण सां फलस्वरूप प्रत्यक्ष थी वियो न। छो जी कल्प पहिरों वारी धरनी आहे, त जीअं ई आत्माउनि खे परिचय मिलियो ऐं उहा बाप जो ठही आहे। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि हिन ग्रुप में कई अहिड़ा रतन आहिनि जो बाप दादा जी गले जा माला जा मणका आहिनि। हिन समय जो आत्मा आहियूं, वैसे त बाबा जी माला सां सभी आहियूं, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि 16,108 उहे मुंहिंजा विशेष धारणा आहिनि। अहिड़े मणकनि खे बाप दादा बि सदा विश्व जे अॻियां प्रत्यक्ष करणु, उहो विश्व जे अॻियां ॿारनि द्वारा बाप प्रत्यक्ष थियण जे कई दृश्य बि ॾिसनि था। अहिड़े मणकनि खे बाप बि सदा विश्व जे अॻियां प्रत्यक्ष करण जो, उहो विश्व जे अॻियां ॿारनि द्वारा बाप प्रत्यक्ष थियण जा कई दृश्य बि बाबा ॾिसनि था। कहिड़ा मणका कीअं बाबा खे विश्व जे अॻियां प्रत्यक्ष कंदा। छो जी बाबा चई न, विदेश में जेका बि विशेष स्थान आहिनि हुतां विशेष आत्मायूं जॾहिं निकिरंदियूं त उन्हनि जी आवाज़ सां भारतवासी जगदा। त बाबा असांखे चवनि था कि हाणे प्रत्यक्ष थिए थो न ऐं अॻियां हलंदो बि। तव्हां सभी पंहिंजे खे अहिड़े अमूल्य रतन सम्झंदा आहियो कि असां बाबा जे गले जी माला आहियूं, माला जा मणका आहियूं विशेष। गले जी माला जा मणका त सभी आहिनि, लेकिन असां विशेष आहियूं ऐं असां द्वारा बाबा विश्व में प्रत्यक्ष थींदो। बाबा चवनि था अहिड़ा ख़ुदि खे अमूल्य रतन सम्झंदा आहियो। जो सभिनि खां अमूल्य रतन हूंदो आहे न, उन्हनि जो निवास स्थान किथे हूंदो आहे। अमूल्य रत्ननि जो निवास स्थान दिलि जी डिब्बी में हूंदो। सदा दिलि में रहण वारा अर्थात सदा बाप जी यादि में रहण वारी अहिड़ी आत्मायूं सदा दिलि में रहण वारा हूंदा आहिनि। सदा दिलि जी डिब्बी में रहण वारा, सदा बाप जी यादि में रहण वारी आत्मायूं हूंदियूं। सभी पंहिंजे खे तीव्र पुरुषार्थी अनुभव कंदा आहियो। सभी पंहिंजे खे तीव्र पुरुषार्थी अनुभव कंदा आहियो। बाबा चवनि था त सदा दिलि में रहण वारा अर्थात बाप जी यादि में रहण वारा, सदा ख़ुदि खे तीव्र पुरुषार्थी अनुभव कंदा आहियो। कंहिं लाइन में आहियो, हाई जंप लॻाइण वारा आहियो, डबल लाइट वारा, सदा हाई जंप ॾींदा। जेका डबल लाइट रहंदा आहिनि न, उहे सदा हाई जंप ॾींदा। अगरि कहिड़े बि प्रकार जो बोझ आहे त हाई जंप न ॾेई सघंदा आहिनि। अगरि कहिड़े बि प्रकार जो बोझ हूंदो न त हाई जंप न ॾेई सघंदा। सभी सिकी लधा आहियो न, त चेक करो असांखे कहिड़े बि प्रकार जो बोझ आहे। अगरि मन में बोझ हूंदो त असां हाई जंप न ॾेई सघंदासीं। सभी सिकी लधा आहियो। छो जी बाप जो परिचय मिलंदे ई सहज योग, बाबा चवनि था बाप जो परिचय मिलंदे ई सहज योग द्वारा बाप की सहज ही पहचाने वरितो न त बाबा चवनि था तव्हां मुंहिंजे ॿार केॾा सिकी लधा आहियो। दुनिया वारा अञा ताईं भॻवान खे ढूंढनि था ऐं असांखे बाबा जो परिचय मिलियो, असां बाबा जा ठही वियासीं।
बाबा खे पहचाने वरितोसीं त असां सिकी लधा आहियूं न। त ईअं ख़ुदि खे यादि करो, दुनिया जे हिसाब सां असां भॻवान जी केतिरी सिकी लधी आत्मायूं आहियूं। हा, मुश्किल जो अनुभव त न थियो न, मुश्किल खे सहज करण जो साधन आहे बाप जे साम्हूं वेही रहो। कॾहिं बि तव्हांखे कंहिं बि ॻाल्हि में मुश्किल लॻंदी आहे न जीवन में, त बाप दादा जो अगरि चित्र आहे तव्हां वटि, वैसे त हाणे बाबा जी पहचान मिली वई आहे, सुठी रीति सां बुद्धि में वेही रहियो आहे, त चित्र जी दरकार न हुजणी खपे। त बि अगरि तव्हांखे लॻंदो आहे त घर में हिकु बाप दादा जो चित्र रखो, ऐं उहो चित्र पूजा पाठ जे लाइ न करिणो आहे, उहो चित्र साम्हूं रखिणो छो आहे? जीअं पंहिंजे माउ पीउ पूर्वजनि जो चित्र रखंदा आहिनि, त ईअं ई असांजो वॾो पीउ वॾी मां शिव बाप ब्रह्मा मां जे साम्हूं वेही रहो। बाबा हिन ॻाल्हि में ॾाढी मुश्किलात थी लॻे, त हीअं बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे बाबा खे सभु कुझु ॾेई छॾियो। त बाप जे साम्हूं वेही रहो। अगरि मुश्किल लॻे थो त हुनखे सहज करण जो साधन आहे बाप जे साम्हूं वेही रहो। त सदा वरदान जो हथ पंहिंजे मथां अनुभव कंदव। सेकेंड में सर्व समस्याउनि जो हल मिली वेंदो। असांखे सेकेंड में सर्व समस्याउनि जो हल मिली वेंदो। लेकिन बाप जे साम्हूं केरु वेही सघंदो? जंहिं बाप खे जो आहे जहिड़ो आहे हुन दिव्य चक्षु द्वारा बुद्धि द्वारा ॼाणे वरितो, ॾिसी वरितो, है न। बाप खे बाप जो आहे जहिड़ो आहे ओड़ो दिव्य चक्षु द्वारा, त बाबा खे बाबा बाप दादा जे साम्हूं बि केरु वञी वेही वेंदो? जे बाप खे ॼाणो आहे बाबा केरु आहे, मुंहिंजो हिन सां छा संबंध आहे, मां हिन जो मूंखे हिननि सां छा प्राप्ति आहे। बाबा खे पंहिंजे दिव्य चक्षु अर्थात बुद्धि द्वारा अगरि असां ॼाणो आहे, बाबा जी शक्ति खे ॼाणो आहे, बाबा ते निश्चय आहे, तॾहिं ई ॿार बाप दादा जे अॻियां वेहींदा। एॾो असांखे सहज साधन मिले थो, उहो बि डायरेक्ट, बिना पैसे बिना महिनत। न त भक्ति में ॾिसो केॾो पैसो थो लॻे, केॾो माण्हुनि खे पूजा पाठ व्रत जप तीर्थ करण था पवनि। कोई बि भक्ति में अगरि तव्हांखे चईंदो, इहे तव्हां कंहिंखे ॿुधाईंदव मुंहिंजी परिस्थिति आहे, पंडित पहिरीं चईंदो इहे पूजा करायो। पूजा कराइण में पैसो ॾियणो पवंदो, हुते वञी वेहणो पवंदो। वरी कोई चईंदा आहिनि हेॾे पूजा कराइजो, त हुन मंदर में वञिणो पवंदो, पैसा ख़र्चो, थकावट, है न। ऐं इंस्टेंट फल बि न मिले। बसि माण्हू चवंदा हा हेॾे बि कराएसीं, पोइ चवंदा हेॾे बि कराइजो, हेॾे बि कराइजो। हिते त बाबा केॾो सहज साधन थो ॿुधाए, सिर्फ़ु मुंहिंजे साम्हूं अची करे वेही रहो, ख़ुदि खे आत्मा सम्झी मां परमपिता परमात्मा खे पंहिंजी सभु ॻाल्हियूं ॿुधायां थो, सभु मुश्किलियूं हल थी वियूं। त बाबा चवनि था जे बाप खे जो आहे जहिड़ो आहे दिव्य चक्षु द्वारा बुद्धि द्वारा ॼाणे वरितो, ॾिसी वरितो, उहे ई बाप जे अॻियां वेही सघंदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि कि हिननि आत्माउनि विश्व जे अॻियां हिकु एग्ज़ाम्पल ठही अनेक आत्माउनि जे कल्याण जे लाइ ॾाढो सुठो कदम उठायो। कंहिं विदेशी ॿारनि जे लाइ बाबा चवनि था विदेशी, लेकिन असां सभु निमित आहियूं न। बाप ॼाणंदा आहिनि कि हिननि आत्मायूं विश्व जे अॻियां हिकु एग्ज़ाम्पल ठही अनेक आत्माउनि जे कल्याण जे लाइ ॾाढो सुठो कदम उठायो। ॾिसो कोई बि बाबा जो ॿार अगरि बाबा जो ठही वेंदो आहे ऐं जीवन में बाबा जी शक्ति सां मुश्किलातनि खे पार कंदे कंदे जीवन में अॻियां वधंदो आहे, त उहो हिकु एग्ज़ाम्पल थी वेंदो न। अॼु अगरि तव्हां ज्ञान में हलो था
ऐं तव्हां जीवन में हर परिस्थिति खे पार करे बाबा खे यादि करे हलंदा था हलो त तव्हां जहिड़ी परिस्थितियूं जीअं जीवन में त ॾाढनि जी ईंदियूं आहिनि। अॼु माण्हू झटि चई ॾींदा आहिनि हा हुन सां गॾु बि हीअं थियो हुयो, पोइ हुन हीअं कई, है न, चईंदा आहिनि न, त असां सां गॾु बि हीअं थिए, कुझु बि थिए ऐं असां हुन में अगरि संभली करे हलूं बाबा खे यादि करे त माण्हू चवंदा न ॾिस हुन कीअं कई। भई माण्हू पुछंदा बि आहिनि तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि थी त तव्हां छा कयो, कहिड़े भॻवान खे वयो, छा कयो। असां चईंदासीं न असां त परमात्मा खे यादि कयो, परमात्मा खे चयो हीअं बसि सभु ठीकु थी वियो। त इहा बि तव्हां एग्ज़ाम्पल ठहियो न, पोइ विश्व तव्हांखे ॾिसंदी, पूरी विश्व जी नज़र में असां अची वेंदासीं न। ॻाल्हि फैलण में घणी देरि थी लॻे कि इन्हनि सां ईअं थियो हुयो, हिननि ईअं कयो, असां बि ईअं था करूं न। वैसे बि माण्हू चईंदा आहिनि कि असांजो परिवार ई संसार आहे असांजो, त चलो पूरी विश्व न कम से कम तव्हांजो परिवार संसार त तव्हांखे फॉलो कंदो न। अच्छा, बाबा हाणे दिल्ली जोन सां ॻाल्हाइनि था, पार्टियुनि सां पहिरीं पार्टी आहे अंतिम मंज़िल जी समीपता जी निशानी सर्व सां किनारो करो। असांजी अंतिम मंज़िल अची वई, हुनजी निशानी छा थींदी, असां सर्व जे संबंध संपर्क में ईंदे हुए बि सर्व सां किनारो थी वेंदो। अर्थात बुद्धि असांजी सिधा बाप सां गॾु लॻल रहंदी, सिधा पंहिंजी मंज़िल अति समीप अनुभव कंदा आहियो, ईअं सम्झंदा आहियो कि पंहिंजी अंतिम फ़रिश्ते जीवन जी मंज़िल ते हाणे पहुचण वारा ई आहियूं, कि असां पंहिंजी अंतिम मंज़िल जी, असां पंहिंजे अंतिम फ़रिश्ते जीवन जी मंज़िल ते हाणे पहुचण वारा आहियूं, हीअं सम्झंदा आहियो। बाबा पुछनि था जेतिरो जेतिरो हिन अंतिम मंज़िल जे नज़दीक ईंदा वेंदा ओतिरो सभु तरफ़ सां न्यारो बाप जो प्यारो ठही वेंदो। असां जेतिरो जेतिरो फ़रिश्तो थींदा वेंदासीं न, असां सर्व जे संबंध संपर्क में ईंदे हुए बि जीअं न्यारो रहंदासीं, अर्थात हुननि सां ममत्व न हूंदो, बाप जो प्यारो थींदा वेंदासीं। जीअं जॾहिं कोई चीज़ ठाहींदा आहिनि त जॾहिं उहा तयार थी वेंदी आहे त किनारो छॾे ॾींदी आहे न। अगरि असां कोई चीज़ ठाहींदा आहियूं, स्पेशली जॾहिं घी में कोई चीज़ ठाहींदा आहियूं, हलवो वग़ैरह, त उहो जॾहिं तयार थी वेंदी आहे न त उहो किनारो छॾंदी वेंदी आहे। त बाबा चवनि था फ़रिश्तो अर्थात हिक सां गॾु सभु रिश्ता, हिक सां गॾु सभु रिश्ता, जेतिरो संपन्न स्टेज जे समीप ईंदा वेंदा ओतिरो सर्व सां किनारो थींदो वेंदो। फ़रिश्तो अर्थात हिक सां सभु रिश्ता ईअं अनुभव कंदा आहियो कि किनारो थींदो वेंदो आहे। जॾहिं कोई चीज़ पूरी न ठहींदी आहे त तले ते लॻंदी आहे न, जॾहिं ठही वेंदी आहे त किनारा छॾे ॾींदी आहे। किनारो न छॾे माना अञा तयार न आहे। अगरि असांजो बि कंहिंमें ममत्व आहे, कंहिं चीज़ कंहिं तरफ़ बुद्धि वञे थी, कोई बोझ आहे, त बाबा चवनि था उन्हनि सां असांखे जल्दी जल्दी हर कमु करिणो आहे। कल्ह बाबा चई न हर घड़ी अंतिम घड़ी, त असांजो माउ पीउ जो फ़र्ज़ु छा आहे, ॿारनि जो फ़र्ज़ु छा आहे, जंहिं बि संबंध में तव्हां आहियो उनजो छा फ़र्ज़ु आहे, त उहे सभु कमु कंदा रहो, है न। त छा थींदो, असां जल्दी जल्दी बाबा जी यादि में रही करे सभु कमु पंहिंजो
कंदा रहो, कंहिंमें बि ममत्व न रहणो आहे। बाप सां गॾु असांखे जीवन में जो कमु मिलियो आहे असां कंदा हलूं त असां जल्दी जल्दी सभु तरफ़ सां बंधन छुटी वेंदा। असांखे तयार थी करे छा करिणो आहे, जीवन त जीअणो आहे अञा, छोजी जेसि ताईं पुरुषार्थ करिणो आहे, जेसि ताईं पुरुषार्थ थी वियो त सेवा करो। बाबा जी पॉइंट्स, बाबा जो ज्ञान, बाबा जो परिचय ॿियनि खे ॾियो। आत्माउनि खे परमात्मा जो परिचय मिले न त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो कि जॾहिं कोई चीज़ पूरी न ठहींदी आहे त तले में लॻंदी आहे, जॾहिं ठही वेंदी आहे त किनारा छॾे ॾींदी आहे। किनारो नथी छॾे माना तयारु न आहे। त असांखे बि सिर्फ़ु बाबा चवनि था ममत्व छॾो, हुन संबंधनि सां, चीज़ुनि सां, देह सां ममत्व छॾो। बाक़ी सभु त देह जी संभाल त करणी आहे, दुनियादारी में बि अचिणो ई आहे, चीज़ूं बि यूज़ करणियूं ई आहिनि, लेकिन असांखे ममत्व न हुजे। हिन रीति अगरि असां जींदासीं त सम्झो फ़रिश्तो थी करे जीऊं था। त सभु बंधननि सां, सभु तरफ़ सां वृत्ति द्वारा किनारो थींदो वेंदो आहे कि अञा किथे लगाव आहे। अगरि स्पीड ढिली हूंदी त समय ते पहुची न सघंदा। अगरि असांजी स्पीड ढिली हूंदी न त असां समय ते न पहुची सघंदासीं। समय खां पोइ पहुचो त प्राप्ति जी लिस्ट में न ईंदो। अगरि असांजी स्पीड ढिली हूंदी त असां समय ते न पहुची सघंदासीं। समय खां पोइ पहुचो त प्राप्ति जी लिस्ट में न ईंदो। हिन करे ये चेक करो कि चारों तरफ़ जा बंधननि सां मुक्त आहियूं। त चेक करो चारों तरफ़ सां जो बंधन हूंदा आहिनि, अटे जी जाबी कंहिं बि चीज़ खे सुठी रीति ॿधण लाइ बि असांखे 4 कोना सां ॿधणो पवंदो है न। त चारों तरफ़ जे बंधननि सां मुक्त आहियो। देह जो बंधन, देह जे संबंधनि जो बंधन, देह जे पदार्थ, वस्तु, वैभव, धन, संपत्ति, सब तरफ सां प्रकृति जो बंधन, माया जो बंधन, सब तरफ से माण्हू बंधननि में फसियल आहे न, पंहिंजे ई स्वभाव संस्कारनि जे बंधन में फसियल आहे। त हिन सभिनि सां असांखे मुक्त थियणो आहे। अगरि न थींदा आहियो त सिधा फ़रिश्ते जीवन समीप न आहे। जॾहिं हिकु तरफ़ संबंध जो सुख प्राप्त थी वेंदो आहे त भटकण जी छा ज़रूरत आहे। जॾहिं बाबा सां सभु कुझु मिले थो त भटकण जी छा ज़रूरत आहे। ठिकानो लॻी वञिणो खपे न। हिकु संगत सर्व रिश्तो निभाइणु हिकु ठिकानो आहे। सदा पंहिंजे अंतिम फ़रिश्ते स्वरूप स्मृति में रखो त जहिड़ी स्मृति हूंदी ओड़ी स्थिति थी वेंदी। असां केरु आहियूं? असां फ़रिश्ता आहियूं, कोई बि बंधन न आहे। हाणे असां कर्म क्षेत्र में आया आहियूं कर्म करणु। हाणे बाबा चए हलो बसि निराकारी दुनिया में बाबा सां गॾु बिंदी वेठा आहियूं। पोइ बाबा चए हाणे हलो स्वर्ग में, हलो बाबा असां अची वेंदासीं, बाबा त मथे ई रहंदा। त हीअं हाणे बाबा चए पंहिंजे इष्ट देव स्वरूप में स्थित थी वञो। पंहिंजे भक्तनि खे ॾिसो, हुननि खे सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियुनि जो दान ॾियो। हाणे बाबा चए कर्म क्षेत्र में कर्म करो, मूंखे यादि करियो। ईअं असांखे अभ्यास करिणो। इनखे चइबो आहे फ़रिश्तो। हुन समय ईअं न यादि अचे अरे मूंखे ॾाढो सूर थो थिए,
इहो कमु करिणो आहे, इहो कमु करिणो आहे। हा बराबरि कमु करिणो आहे, लेकिन घणो सेकेंड लॻियो, 1 सेकेंड लॻियो न। हाणे असां 1 सेकेंड में परमधाम में वेठा आहियूं बाबा सां गॾु। कोई संकल्प न, सितारनि जी दुनिया में वेठा आहियूं। वरी हेठि अची वञो, वरी कर्म करो। ईअं कंदासीं न त असां सभु बंधननि सां जल्दी मुक्त थी वेंदासीं। न त माया, प्रकृति, वायुमंडल, अलाए कंहिंजो स्वभाव संस्कार, संग दोष, संग जो बि बंधन में अची वेंदा आहिनि। ॿियो आहे, ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, वाह ड्रामा, वाह हिन स्मृति सां अनेकनि जी सेवा करो। हाणे सदैव वाह ड्रामा, वाह हिन स्मृति में ड्रामा जे हर सीन खे ॾिसंदे हुए हलंदा आहियो। वाह ड्रामा, वाह कोई भी ॻाल्हि थिए मुख सां निकिरंदो आहे वाह 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 वाह, वाह ड्रामा, वाह वाह वाह। कोई भी सीन ॾिसंदे हुए घबराईंदा त न आहियो न। जॾहिं ड्रामा जो ज्ञान मिली वियो त वर्तमान समय कल्याणकारी युग आहे न। जो भी दृश्य असांजे साम्हूं ईंदो आहे न, उन में कल्याण ई भरियलु आहे। सदैव असां हिकु ॻाल्हि यादि रखूं कि असांजो हर सेकेंड कल्याणकारी सेकेंड आहे। उन में भले ई असांजो केतिरो ई नुक़सानु थिए, लेकिन त बि सम्झो उन में बि कुझु कल्याण आहे। वर्तमान न भी ॼाणे सघो, लेकिन भविष्य में समायल उहो कल्याण प्रत्यक्ष थी वेंदो। वर्तमान में अगरि असां ॼाणे न बि सघूं कि इहो छा थियो, हाणे कीअं थींदो, हीअं छो थियो, लेकिन भविष्य में समायल उहो कल्याण प्रत्यक्ष थी वेंदो। धीरे धीरे असांखे उहो कल्याण प्रत्यक्ष थींदो वेंदो। वाह ड्रामा, वाह यादि रहे त सदा ख़ुशी रहंदी। पुरुषार्थ में कॾहिं बि उदासी न ईंदी। अगरि असांखे वाह ड्रामा, वाह यादि रहंदो त सदा ई ख़ुशी रहंदी। असांखे पुरुषार्थ करण में कॾहिं बि उदासी न ईंदी। स्वतः ही तव्हां द्वारा अनेकनि जी सेवा थींदी वेंदी। अगरि कोई भी परिस्थिति आई ऐं असां हुन में वाह ड्रामा वाह करे जीवन में अॻियां वधूं था त असांखे माण्हू ॾिसी फॉलो कंदा न, चईंदा न, ॾिस हिन जे जीवन में बि एॾी परिस्थिति आई, हिन कीअं पार कई। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सहयोगी आत्माउनि खे सदा संपन्न रहण जो वरदान। जेका बाबा जी कार्य में सहयोगी थींदा आहिनि न कंहिं बि रीति सां, उन्हनि खे संपन्न ठहिण जो वरदान मिलंदो। जो आत्माऊं दिलि व जान सिकव प्रेम सां यज्ञ खे संपन्न ठाहींदियूं आहिनि, जंहिं समय जे अनुसार सहयोग जी उंगली ॾिनी, उनखे हिक जो अनेक गुणा, उन्हनि जो हिक जो अनेक गुणा ठही वेंदो। ऐं समय ते ॾिनी, समय जी भी वैल्यू थींदी आहे न। भई समय अगरि आहे ऐं असां मदद करूं त हुनजो फ़ाइदो ज़्यादा मिलंदो। वैसे त सभी कंदा आहिनि, लेकिन समय हूंदो आहे त हुनजो फ़ाइदो ज़्यादा आहे। आदि में आवश्यकता जे समय जीअं आत्मा अमूल्य सहयोग स्थापना जे कार्य में थियो, उन्हनि खे रिटर्न में सदा संपन्न रहण जो वरदान प्राप्त थी वेंदो। जीअं सम्झो काथे बाबा जी सेवा आहे न, ऐं हुते चाहे तन द्वारा, चाहे मन द्वारा, चाहे धन द्वारा, है ना। अगरि सेवा असांखे पतो लॻी आहे कि हा हिते बाबा जी सेवा आहे, हिते एतिरे धन जी सेवा जी ज़रूरत आहे, तन जी सेवा जी ज़रूरत आहे, या मन सां योग लॻाइण जी सेवा आहे। अगरि असां कहिड़े बि प्रकार सां बाबा जे कार्य में समय ते, वैसे त रोज़ ई कंदा आहिनि,
क्या कर माण्हू फिक्स करे रखंदा आहिनि न, हा हिन समय में असां बाबा जी जी सेवा कंदासीं। लेकिन अगरि ज़रूरत आहे हुते सम्झो सेंटर ते कर्मणा सेवा जी ज़रूरत आहे ऐं असां उन समय कढी उते सेवा कई त हुनजो जमा ॾाढो थींदो। वैसे त माण्हू कंदा ई आहिनि, लेकिन समय आहे ऐं ज़रूरत आहे त उन ते असांखे प्राप्ति बि ज़्यादा थींदी आहे, संपन्न ठहिण जो वरदान मिली वेंदो आहे। उहे सदा भरपूर रहंदा आहिनि ऐं रहंदा बि। अहिड़ी आत्मायूं जीवन में सदा भरपूर रहंदियूं ज्ञान गुण शक्तियुनि सां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।